बांधी शहर जे आला तालीमी इदारे ब्रिटिश मॉडर्न स्कूल में सकाफती प्रोग्राम उस्ताद अब्दुल हफीज़ मलिक जी निगरानी में मल्हायो वियो। जॾहिं त सकाफती प्रोग्राम में शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं क़ौमी लिबास पहिरे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो ऐं टेबलोस पेश करे पंहिंजे सिंधी सकाफ़त खे भेटा पेश कई। जॾहिं त प्रोग्राम में सैयद रोशन शाह, असिस्टेंट कमिश्नर दौड़ डॉक्टर राफिया नाज़ ॼामड़ो, चेयरपर्सन मरीना अब्दुल वाहिद जमाली, पीपी अगवान रईस अब्दुल वाहिद जमाली, वाइस चेयरमैन एडवोकेट जीएम खासकेली, सियासी समाजी अगवाननि, साफ़िन ऐं वालदेन शिरकत कई। उन मौके ते उस्तादनि, शागिर्दनि ऐं अगवाननि ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा प्रोग्राम हर स्कूल में थियणु घुरिजनि त जीअं सिंधी सकाफ़त उजागर थींदी रहे ऐं दुनिया में हिकु सुठो पैगाम वञे त सिंधी माण्हू तालीम सां गॾोगॾु पंहिंजी सकाफ़त जा बि हक़ीक़ी मालिक आहिनि। जॾहिं त आख़िर में सुठी कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में मेडल ट्रॉफियूं तक़सीम कयूं वयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।